केमिस्ट्री क्लास 9 बाब पंजो फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक सतों हिस्सो ॿियो समरी आवां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर बाब जो समरी पार्ट 2। पार्ट पहिरें में असां समरीअ जूं कुझु पॉइंट्स क्लियर कयूं हुयूंसीं। हाणे असां पार्ट ॿिए में समरी जो आख़िरी हिसो क्लियर कंदासीं। The pressure exerted by vapors in equilibrium with its pure liquid or solid at a particular temperature is called vapor pressure. जॾहिं हिकिड़ो ख़ालिस लिक्विड या ख़ालिस सॉलिड हिकिड़े ख़ासि गर्मी पद ते पंहिंजी गैस सां जेके उन मां ॿाहिरि निकितो आहे, जेकी बुख़ार निकिता आहिनि, उन सां इक्विलिब्रियम में हुजे त इन गैस जो, इन वेपर्स जो जेको प्रेशर आहे कंटेनर्स ते पवे थो ऐं इन लिक्विड ते या हिते सॉलिड रखियल आहे उन जे मथां पवे थो त इन प्रेशर खे असीं वेपर प्रेशर सॾियूं था। The temperature at which vapor pressure of a liquid becomes equal to atmospheric pressure is called boiling point of liquid. मिसाल जे तौर ते जॾहिं लिक्विड जो वेपर प्रेशर घटि आहे ऐं मथां एटमॉस्फेरिक प्रेशर वधीक आहे, पर जॾहिं लिक्विड जो वेपर प्रेशर, लिक्विड मां पैदा थींदड़ जेके बुख़ार आहिनि उन्हनि जो प्रेशर मथां एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि थी वञे, लिक्विड जो वेपर प्रेशर एटमॉस्फेरिक प्रेशर जे बराबरि थी वञे त इन गर्मीअ जे दर्जे खे हिन लिक्विड जो बॉइलिंग पॉइंट सॾिजे थो। The density of liquid depends upon mass per unit volume. कंहिं बि पाणियाठ जी घाटाई मास पर यूनिट वॉल्यूम ते दारो मदार रखे थी। मिसाल जे तौर ते हिन जो जेको वॉल्यूम आहे ऐं हिन जो जेको वॉल्यूम आहे ॿिन्ही जो साॻियो आहे। ही मालिक्यूल ऐं ही मालिक्यूल साॻी जॻह विलारिन था, पर ॾिसो त हिन में मास घटि आहे, तंहिंजे करे हिन खे चइबो लेस डेंसर। हिन में मास वधीक आहे त हिन खे चइबो वधीक डेंसर। ही जेको लिक्विड आहे या ही जेको मादो आहे उहो वधीक घाटो आहे, छो त मास पर वॉल्यूम हिन में वधीक आहे ऐं मास पर वॉल्यूम हिन में घटि आहे। डेंसिटी इज़ अफेक्टेड बाय टेम्परेचर एंड प्रेशर। डेंसिटी ते गर्मी पद ऐं प्रेशर जो असरु पवंदो आहे। प्रेशर ऐं डेंसिटी पाण में सिधी निस्बत रखनि था। जीअं जीअं प्रेशर वधंदो वञे थो तीअं तीअं डेंसिटी बि वधंदी वञे थी। ऐं जेको टेम्परेचर आहे उहो वरी डेंसिटीअ सां, जंहिंखे असां नंढी पी लिखंदा आहियूं, उन सां उबती निस्बत रखे थो। तंहिंजे करे असां लिखूं था डेंसिटी इज़ इक्वल टू 1/T, याने टेम्परेचर ऐं घाटाई पाण में उबती निस्बत रखनि था। टेम्परेचर खे वधाईंदासीं त घाटाई जेका आहे उहा डिक्रीज़ थींदी वेंदी, जेकॾहिं टेम्परेचर घटाईंदासीं त घाटाई जेका आहे उहा वधंदी वेंदी। मिसाल जे तौर ते गैस खे जेकॾहिं टेम्परेचर अञा वधी करिजे त इन जी घाटाई अञा किरंदी, पर जेकॾहिं टेम्परेचर रिड्यूस कजे त इहे मालिक्यूल हिक ॿिए जे वेझो ईंदा वेंदा ऐं घाटाई वधंदी वेंदी। The temperature at which a solid starts melting and coexist in equilibrium with the liquid state is called melting point. गर्मी जो अहिड़ो दर्जो जिते का बि नहरी शइ रिझणु शुरू करे ऐं पंहिंजे पाणियाठ सां तवाज़ुन में रहे त उन गर्मी जे दर्जे खे असीं मेल्टिंग पॉइंट, रिझण जो दर्जो चवंदा आहियूं। Freezing point of a liquid is that temperature. ॼमण जो दर्जो लिक्विड जो उहो गर्मी पद हूंदो आहे at which vapor pressure of a liquid state is equal to the vapor pressure of a solid state. Freezing point
कंहिं बि लिक्विड जो उहो गर्मी पद हूंदो आहे जिते कंहिं बि लिक्विड जो वेपर प्रेशर उन जे सॉलिड स्टेट जे वेपर प्रेशर जे बराबरि थींदो आहे। सॉलिड स्टेट में वेपर्स घटि हूंदा आहिनि, तमामु घटि, पर उन में वेपर्स मौजूदु हूंदा आहिनि। लिक्विड जेको आहे उन में वेपर प्रेशर सॉलिड जी भेट में वधीक हूंदा आहिनि। असां छा कंदासीं, लिक्विड जो गर्मी पद घटाईंदा वेंदासीं तव्हांजो लिक्विड जा बि जेके वेपर्स आहिनि उहे घटिजंदा वेंदा। जेॾी महिल जो सॉलिड सां इहे वेपर प्रेशर हिन जो लिक्विड जो ऐं सॉलिड जो पाण में बराबरि थी वेंदो त इन टेम्परेचर खे असां चऊं था फ्रीज़िंग पॉइंट, ॼमण जो दर्जो, जिते लिक्विड सॉलिड में तब्दील थियणु शुरू थिए उनखे चइबो आहे फ्रीज़िंग पॉइंट। Solids are rigid and denser than liquid. नहरियो जेका मादे जी हालत आहे उहा सख़्तु थींदी आहे ऐं पाणियाठ खां वधीक घाटी and classified as amorphous and crystalline. ऐं सॉलिड्स खे असीं विरायूं था क्रिस्टलीन कलम वारी हालत में ऐं एमॉर्फस वारी हालत में। क्रिस्टलीन जो मिसाल आहे, मिसाल जे तौर ते तव्हांखे कापर सल्फेट मिलंदो क्रिस्टलीन सूरत में, ऐं असांखे सोडियम क्लोराइड अहिड़ा ॿिया मुरकब जेके आहिनि कलमनि जी सूरत में मिलंदा आहिनि। हिकिड़ा जेके सॉलिड आहिनि उहे क्रिस्टल्स जी सूरत में थींदा आहिनि ऐं ॿिया जेके सॉलिड आहिनि मिसाल जे तौर ते कॉटन कैंडी या पाउडर्ड जेको असांजो लूणु आहे उहो एमॉर्फस सॉलिड सॾियो वञे थो। एमॉर्फस सॉलिड्स आर शेपलेस। एमॉर्फस सॉलिड जेको आहे उहो उनखे का शिकिल जेका आहे सो मुक़ररु शिकिल कोन हूंदी आहे एंड डू नॉट हैव शार्प मेल्टिंग पॉइंट, ऐं उनखे हिकिड़ी ख़ासि मेल्टिंग पॉइंट, ख़ासि रिझण जो दर्जो कोन हूंदो आहे। मिसाल जे तौर ते गिलास आहे, शीशो, उनजी मेल्टिंग पॉइंट तव्हांखे का मख़सूस कोन मिलंदी। जीअं लूणु आहे क्रिस्टलिन सॉलिड, उनजी मेल्टिंग पॉइंट आहे 801 डिग्री सेंटीग्रेड। हाणे लूणु जेको आहे उहो 801 डिग्री सेंटीग्रेड ते रिझंदो, यानी जेकॾहिं 801 ते नथो रिझे त उहो उन में जेको फ़र्क़ु ईंदो उहो 5 खां घटि ईंदो। 801 ते नथो थिए त इहो घटि में घटि 799 ते 798 ते ज़रूरु रिझंदो। ऐं जेको वरी एमॉर्फस सॉलिड्स हूंदा आहिनि उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट हिकिड़ी रेंज में हूंदी आहे, 1400 खां 1600 डिग्री सेंटीग्रेड ताईं गिलास या अहिड़ा ॿिया जेके एमॉर्फस सॉलिड्स आहिनि उहे बि ईअं ई हिकिड़ी रेंज में रिझंदा आहिनि। उन्हनि जी मेल्टिंग पॉइंट रेंज्ड हूंदी आहे, शार्प कोन हूंदी आहे, हिकिड़ी ख़ासि कोन हूंदी आहे। Crystalline solids have a definite three-dimensional pattern of arrangement of molecules. कलमी जेके सॉलिड आहिनि, कलमी नहरियूं शयूं, उन्हनि खे हिकिड़ी मुक़ररु 3 डायमेंशनल मॉलिक्यूलनि जी तरतीब हूंदी आहे। दे हैव शार्प मेल्टिंग पॉइंट, उन्हनि खे हिकिड़ी ख़ासि मेल्टिंग पॉइंट हूंदी आहे। जीअं असां लूण जे बारे में चयोसीं त उनजी मेल्टिंग पॉइंट 801 डिग्री सेंटीग्रेड हूंदी, या जेकॾहिं 801 न आहे त उन में वधि 5 खां घटि डिग्री सेंटीग्रेड जो फ़र्क़ु हूंदो। यानी 801 मां या त हिकु घटि कयोसि त 800 डिग्री सेंटीग्रेड, या 2 घटि कयोसि त 799, या 4 घटि कयोसि त 798 डिग्री सेंटीग्रेड ताईं लूणु एनियाओ ॻरंदो। ऐं ॿियो इन्हनि खे हिकिड़ी 3D स्ट्रक्चर हूंदी आहे, पंहिंजी हिकिड़ी ख़ासि जोमेट्री हूंदी आहे जंहिंमें कुंडूं, पासा ऐं उन जा फेसिस जेके हूंदा आहिनि उहे मुक़ररु हूंदा आहिनि। हर हिकु ज़रड़ो या हर हिकु क्रिस्टल उन ई पंहिंजे ख़ासि शेप में तव्हांखे हासिलु थींदो। The solid exist in different physical forms are known as allotropy. जेकी सॉलिड आहिनि ख़ासि तौर ते एलिमेंट्स, उहे हिकिड़ी मख़सूस ख़ासि क़िस्म जी तबई सूरतुनि में असांखे मिलंदा आहिनि जिन खे एलोट्रॉप 2 रूप चयो वञे थो। मिसाल जे तौर ते कार्बन जा 2 रूप तव्हांखे मिलंदा, डायमंड, ग्रेफाइट ऐं फ्लरेंस वग़ैरह। ईअं सल्फर, फास्फोरस ऐं ॿियनि कुझु अंसरनि जूं पिणु तव्हांखे एलोट्रॉपिक फॉर्म्स मिलंदियूं। इन्हनि अंसरनि जा तव्हांखे 2 रूप मिलंदा जेकी रुगो फिज़िकल फॉर्म्स आहिनि। प्लाज़्मा आर सुपर हॉट एंड सुपर एक्साइटेड एटम्स। प्लाज़्मा जेका मादे जी हालत आहे
उहा सुपर हॉट ऐं सुपर एक्साइटेड एटम्स ते मुश्तमिल हूंदी आहे। मिसाल जे तौर ते गैस आहे, पर उनखे जॾहिं तमामु घणो गरम कजे ऐं इन्हनि एटमनि खे तमामु घणो एक्साइटेड कजे त असांखे प्लाज़्मा वारी हालत मिलंदी, जंहिंमें एटम टुटल हालत में मिलंदा आहिनि, उन्हनि जा इलेक्ट्रॉन अलॻि हूंदा आहिनि ऐं पॉज़िटिव न्यूक्लियस जेके आहिनि उहे अलॻि हूंदा आहिनि। The atoms in a Bose-Einstein condensate are super unexcited and super cold atoms. Bose-Einstein condensate जेका मादे जी पंजी हालत आहे, उन जे अंदरि एटम सुपर अनएक्साइटेड हूंदा आहिनि, तमामु घणा उहे सुपर कोल्ड हूंदा आहिनि, तमामु घणा थधा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी जेका हरकत आहे उहा मरी वेंदी आहे। ईअं छा थींदो आहे त खोड़ सारा जेके एटम आहिनि उहे पाण में मिली वेंदा आहिनि ऐं को हिकिड़ो ज़रड़ो ठाहींदा आहिनि, जंहिंखे असां बोज़ सॾींदा आहियूं। असांजो समरीअ जो ॿियो जेको पार्ट आहे उहो हिते पुॼाणीअ ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।